नाज़रीन हिते दादू खां रिपोर्ट आहे नदीन शाहानी जी। दादू झले थाणे जी हद 14 शहीदनि जे भरिसां ॻोठ जाड़ो खान सोलंकी जे रहवासिन एहतजाज मुज़ाहिरो कयो। एहतजाज कंदड़ मुज़ाहिरीन पूंज हमीदा ऐं हुबदार सोलंकी संदसि मथां कूड़ो इल्ज़ाम लॻाइण था मुखालिफ़िन ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो। एहतजाज कंदे पूंज सोलंकी दायो आहे त 4 ॾींहं अॻु मुंहिंजो मासूम पुटु सागर ऐं मुंहिंजो भाणज अनवर रांदि कंदे पाण में विड़ी पिया, जंहिंखां पोइ ॿारनि जी मामूली ॻाल्हि तां अनवर जो पीउ हमज़ो सोलंकी संदसि पुट चनेसर महरम ऐं जोधो सोलंकी सां गॾु असांजे घर ते हमिलो कयो। असांजो दर भञी छॾियो। मुंहिंजे मुड़ुस हुबदार खे धकु हयां। धकु लॻण सबबि मुंहिंजे मुड़ुस जे हथ जूं आङिरियूं भॼी पयूं। हू विड़िया बि असां सां। वरी कूड़ी एनसी बि असां ते दाख़िल कराई आहे। असांखे कूड़े केस में फासाइनि था चाहिनि। असांजे 5000 फुट जे प्लाट ते कब्ज़ो करणु था चाहिनि। असांखे बार बार धमकाए रहिया आहिनि त कंहिंजे बि अॻियां असांजी ॻाल्हि कई आहे त तव्हां खां घर ख़ाली कराईंदासीं, जॾहिं त प्लाट असांजो आहे। कब्ज़ो करणु था चाहिनि। सॼो ॻोठु हुननि सां गॾु आहे। असां हिते अकेला रहूं था। हुननि SSP दादू खां इंसाफ़ जो मुतालबो कयो त शफ़ाफ़ जांच कराए असां मथां कूड़ी NC ख़तमु कराए असांखे तहफ़्फ़ुज़ ॾेई असां सां इंसाफ़ कयो वञे।